खबर शामिल कयूं पिया मलीर खां। दरसानो शिनो में कैडेट कॉलेज कराची जे हिक स्केल खां 7 स्केल जे मुलाज़मन जूं पघारूं सरकारी ऐलान मुताबिक़ 25,000 न करण खिलाफ मुलाज़मन ऐं इलाइक़े जे सियासी समाजी तंज़ीमुन पीपल्स पार्टी PS 87 जे सदर इमदाद जोखियो, समाजी वर्कर अरशद जोखियो, मंजूर बचानी, शमशाद जबरान, बिलावल जोखियो, अल्ताफ जोखियो, सिद्दीक, PC फैसल शेख, इमरान आराइन, गुलाम रसूल जोखियो, अजीम बचानी, अरशद बचानी ऐं ॿियनि मुलाज़मन तोड़े सियासी समाजी अॻुवाननि दरसानो शिनो में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मुलाज़मन ऐं इलाइक़े जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि मक़ामी मुलाज़मन सां नाइंसाफ़ी बंदि करियो जा उभ ॾारींदड़ नारा हणी धरणे खे ख़िताब कंदे PP अॻुवान PS 87 जे सदर इमदाद जोखियो, समाजी वर्कर बिलावल जोखियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कैडेट कॉलेज कराची मक़ामी मुलाज़मन सां नाइंसाफ़ी करे रही आहे। मुलाज़मन के सरकारी ऐलान मुताबिक़ 25,000 पघार न पई ॾिनी वञे। मुलाज़मन खे अञा ताईं 17,000 पघार ॾिनी पई वञे। हुननि ऐलान कंदे चयो त जेकॾहिं हिक स्केल खां 7 स्केल जे मुलाज़मन जी पघार सरकारी ऐलान मुताबिक़ 25,000 मुक़रर न कई वई त एहतजाजी तहरीक शुरू करे कैडेट कॉलेज जे मेन गेट आॾो धरणो हयो वेंदो। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मलीर।